अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाल वाला खुश आयो ठीक ठाक खैरियत से। उम्मीद कयां तो तव्हां सब ठीक ठाक ऐं खैरियत सां हूंदव। दोस्तों अॼु तव्हांजे लाइ जेका नई अपडेट आंदी आहे मूं सिंधी शोबे जे हवाले सां उहा तव्हां सां शेयर कंदुसि। ऐं तव्हांखे ख़बर आहे सिंधी शोबे जा जेका बि एक्टर आहिनि जा जेका प्रस्तार आहियो, तव्हां सिंधी शोबे सां शौक़ु रखंदड़ आहियो, सिंधी ड्रामा, सिंधी मेगा सोप सीरियल या सिंधी फिल्म उन्हनि जा रिव्यू कंदो आहियां। ऐं तव्हांखे ख़बर आहे अॼु जेको रिव्यू कंदुसि, अॼु तव्हांजो फेवरेट ड्रामो आहे पापनगर, जेको बंदि लॻो पियो आहे, अॻिते अचे नथो। छाजे करे पापनगर ड्रामो बंदि पियो आहे, कहिड़ी वजह आहे, सॼी कहाणी ॿुधाईंदुसि तव्हांखे हिन नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो चैनल आहे। दरअसल दोस्तों मां तव्हांखे थोरो डिटेल सां ॿुधाईंदुसि। अगरि हीअ वीडियो थोरी डिघी थी वञे त नाराज़गी माफ़, पर हाल कहाणी तव्हांखे मां थोरी डिटेल सां ऐं सुठे नमूने सां ॿुधाइणु चाहियां थो। दरअसल दोस्तों तव्हां ॾिसो न, कंहिं टाइम में हलियो हुयो हवेली ड्रामो, जंहिंमें असद कुरैशी कमु कयो हुयो। उहो हलंदो हलंदो नेठि अधु ड्रामे में उनखे 71 किस्ते में 70 या 71 किस्ते बंदि कयूं। उहो ड्रामो बंदि थी वियो, उनजी आख़िरी किस्त न आई। यादि हूंदो तव्हांखे, जेका तव्हां शौक़ीन आहियो, ॾिसंदड़ आहियो, पुराणा आहियो। उन सां गॾो गॾु ॿियो ड्रामो हलियो ग़ुलाम हुसैन, जेको असली ग़ुलाम हुसैन पठान मल आहे, जंहिंजो ड्रामो हलियो हुयो। उहो बि बहितरीनु हलंदो हलंदो 50 एपिसोड ते बंदि थी वियो। तव्हांखे यादि हूंदो उनजी बि आख़िरी किस्त न आई, उनखे वाइंड अप न कयो वियो। ऐं उहो बि ड्रामो केटिन वारनि जो हुयो। हवेली ड्रामो बि केटिन वारनि जो हुयो। उन सां गॾो गॾु दोस्तों हिकु ॿियो ड्रामो हलियो हुयो, जंहिंजो नालो हुयो खुददार, जेको बलोचिस्तान में रिकॉर्ड कयो वियो, शूट कयो वियो। बलोची टाइप ते ड्रामो, सिंधी बि ॻाल्हाइनि पिया, बलोची लफ़्ज़ बि ॻाल्हाइनि पिया। मज्जू हुयो उन में, हिलाल खोखर हुयो, असद कुरैशी हुयो, यानी घणा सुठा सुठा बहितरीनु अदाकार हुया। उहो ड्रामो बि 35 किस्तनि ते अधु में बंदि थी वियो। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे उहो बि केटिन वारनि जो हो। केटिन वारनि ते मां तनक़ीद नथो कयां, मतिलबु चवण जो मक़सदु आहे इन्हनि जा ड्रामा ईअं अधूरा हूंदा आहिनि, अधु में बंदि थी वेंदा आहिनि, उनखे फाइनल नाहे कयो वेंदो। वरी हिकु चकर पथर दिलि ड्रामो जेको हलियो, उहो बि हलंदे हलंदे अधु ते बंदि थियो। वरी बाद में 2-3 महीने खां पोइ उन बक़ाया किस्तां शूट कयूं वियूं हुयूं ऐं उन ड्रामे खे मस्तु उनखे मुकमल कयो हुयूं। जेको साईं निसार शाह जो ड्रामो हुयो, सुठो ड्रामो हो उहो। हाणे पापनगर सां बि उहो हशर थी रहियो आहे। 118 एपिसोड ते ब्रेक लॻी वई आहे। तव्हांखे इंतज़ारु आहे त इहो 119 एपिसोड ईंदो या न ईंदो दोस्तों। मूंखे लॻे थो थोरो हुन में टाइम लॻंदो, थी सघे थो 1-2 ॾींहं जे अंदरि ॾियनि, थी सघे थो राति जी किस्त अची वञे। जेसीं ताईं मुंहिंजी वीडियो तव्हां ॾिसो तेसीं ताईं अची वञे। पर चवण जो मक़सदु आहे त अलाह करे इहो ड्रामो बंदि न थिए। इन्हनि जा ड्रामा अधूरा हूंदा आहिनि, तव्हां इन ते डाउट न कंदा कयो। केतिरनि वारनि ड्रामो हुजे अधु में बंदि थिए, सम्झी वञो त हिन ड्रामे जो मुस्तक़बिल न आहे। ऐं बाक़ी तव्हां पंहिंजा वरी ॾिसी रहिया आहियो, जंहिंमें हबीब पंवर जो नओं करेक्टर ज़ाहिर थियो आहे आख़िरी किस्तनि आख़िरी मरहलनि में। इहो ज़बरदस्त करेक्टर आहे। इन खां पोइ ड्रामो को ॿियो ईंदो दोस्तों, रियासत, उहो बि अधु में केतिरनि वारनि जो फ़िलहालु बंदि लॻो पियो आहे। अधु में न, शुरू में ई बंदि लॻो पियो आहे, हलियो ई न आहे अञा। दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी त असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां कंहिं ॿिए वीडियो में, वरी तव्हां सां कचारियूं कंदासीं, इंशाअल्लाह सुठियूं कचारियूं कंदासीं। अगरि अपडेट सुठी लॻे महिरबानी करे ज़रूरु शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ऐं पेज खे फॉलो लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़, दुआनि में यादि।